सखर में हथियार फिटा करे पेश पवंदड़ रोंती जे बदनाम धाड़ेलनि खे पुलिस जे सख़्त पहिरे हेठि ईद जी ख़रीदारी कराई वई आहे। धाड़ेल सनाउल्लाह उर्फ सनूशर राहिबशर समेत ॿियनि धाड़ेलनि खे वेगन में विहारे ईद जी ख़रीदारी लाइ मिलिट्री रोड वारे इलाइक़े में आंदो वियो। पुलिस जे पहिरे में धाड़ेलनि खे ईद ख़रीदारी कंदे ॾिसी शहरनि जो हुजूम गॾु थी वियो। पुलिस अहलकारनि सिंध टीवी न्यूज़ जी टीम खे धाड़ेलनि जी ईद ख़रीदारी जी कवरेज खां रोके छॾियो। आम ख़बर खां नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया। सखर में हथियार फिटा करे पेश पवंदड़ रोंती जे बदनाम धाड़ेलनि खे पुलिस जे सख़्त पहिरे हेठि ईद जी ख़रीदारी कराई वई आहे। धाड़ेल सनाउल्लाह उर्फ सनूशर ऐं राहिबशर समेत ॿियनि धाड़ेलनि खे वेगन में विहारे ईद जी ख़रीदारी लाइ मिलिट्री रोड वारे इलाइक़े में आंदो वियो। पुलिस जे पहिरे में धाड़ेलनि खे ईद ख़रीदारी कंदे ॾिसी शहरनि जो हुजूम गॾु थी वियो। पुलिस अहलकारनि सिंध टीवी न्यूज़ जी टीम खे धाड़ेलनि जी ईद ख़रीदारी जी कवरेज खां रोके छॾियो। आम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया त सखर में हथियार फिटा करे पेश पवंदड़ रोंती जे बदनाम धाड़ेलनि खे पुलिस जे सख़्त पहिरे हेठि ईद जी ख़रीदारी कराई वई आहे। सखर में हथियार फिटा करे पेश पवंदड़ रोंती जे बदनाम धाड़ेलनि खे पुलिस जे सख़्त पहिरे हेठि ईद जी ख़रीदारी कराई वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सखर में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मोडो मर सां। जी मोडो। जी बिल्कुल, पुलिस जे पहिरे में जेको आहे सरेंडर कंदड़ रोंतीअ जे जेके बदनाम धाड़ेल सनाउल्लाह उर्फ सनूशर ऐं राहिबशर सूदो वेगन जेका भरियल ॾोहारनि जी हुई उन्हनि खे ईद ख़रीदारी करण लाइ सखर शहर में आंदो वियो ऐं ॾोहारनि जे तरफ़ां ईद जेका ख़रीदारी आहे उहा कई वई। कुझु ॾींहं अॻु घोटकीअ जे रोंती वारे इलाइक़े जे शर गैंग जे बदनाम धाड़ेल सनाउल्लाह उर्फ सनूशर राहिबशर ऐं ॿियनि ॾोहारनि जे तरफ़ां सरेंडर कयो हो। कुझु देरि पहिरियां पुलिस जे जेको आहे अटालनि जे निगरानीअ में सरेंडर कंदड़ ॾोहारनि सनाउल्लाह उर्फ सनूशर राहिबशर ऐं ॿियनि ॾोहारनि खे सखर जे मिलिट्री रोड वारे इलाइक़े में जेको आहे ईद ख़रीदारीअ लाइ आंदो वियो ऐं ॾोहारनि जे तरफ़ां जेको आहे दुकाननि जे अंदरि जेके आहिनि जेको आहे बूट वग़ैरह जेके आहिनि चंपल जेके आहिनि ख़रीदारी जेका आहे उहा करण लाइ जीअं ई अंदरि दाख़िल थिया जेको आहे उते मौजूदु जेके फैमिलीज़ हुयूं या जेके ॾोहारनि खे सुञाणनि पिया, छाकाणि त ॾोहारनि पहिरियां सोशल मीडिया ते घणो इस्तेमालु कयो त बदनाम ॾोहारी नाले वारा जेके उन्हनि खे ॾिसंदे ई जेके आहिनि शहरनि जा जेके उते हुजूम थी विया ऐं केतिरा ई जेके आहिनि शहरी उन ख़रीदारी वारा जेके मर्कज़ हुया दुकान हुआ उनजे ॿाहिरां मौजूदु हुया ऐं अंदरि जेके आहिनि उहे ॾोहारनि खे जेका आहे ॾिसंदा रहिया। उन दौरान ॾोहारी जेके बदनाम धाड़ेल आहे रोंतीअ जो सरेंडर कंदड़ सनाउल्लाह उर्फ सनूशर राहिबशर ऐं ॿियनि जी जॾहिं सिंध टीवी न्यूज़ जी टीम फुटेज जेका आहिनि भरण जी कोशिशि कई, वीडियो ठाहिण जी कोशिशि कई त हुन दौरान पुलिस जा जेके अहलकार हुआ उन्हनि जे तरफ़ां फुटेज ठाहिण खां ज़बरदस्ती रोकियो वियो ऐं ॾोहारी जेके आहिनि उहे सरे आम जेको आहे पुलिस पहिरे जे हेठि उन्हनि खे सखर शहर जे मिलिट्री रोड वारे इलाइक़े मां ईद जी जेका आहे ख़रीदारी कराई वई ऐं पुलिस जो जेको प्रोटोकॉल हुयो या सिक्योरिटी उहा बि जेका हुनजे ॿाहिरां हुई ऐं जेके आहिनि वॾी दीदा दिलेरीअ सां शॉपिंग जॾहिं कनि पिया त हुन वक़्तु खिलंदा रहिया। फैमिलीज़ हुयूं या आम माण्हू हुया उहे जेके हैरान थी करे उनखे ॾिसंदा रहिया त हेॾे वॾा जेके मोड़ो अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।